टंडबागो में एफआईए जो छापो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम अमले ऐं बैंक ऑफिसर समेत केतिराई गिरफ़्तार 52 लख रोक रक़म हथ वफ़ाक़ी जांच इदारे एफआईए हैदराबाद जी टीम टंडोबागो जे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर ते मोनो टेक्निकल कॉलेज ते वॾी कार्रवाई कंदे अहम छापो हयो आहे, जंहिं दौरान केतिरनि ई ऑफिसरनि ऐं डिवाइस होल्डरनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इतलान मूजिब एफआईए टीम छापे दौरान बिसप जा अमलदार मुमताज़ बबर, मोहम्मद उमर, दिलीप अल-फलाह जो ब्रांच डेवलपमेंट ऑफिसर शौकत लिगारी खे गिरफ़्तार कयो। साॻिए वक़्तु डिवाइस होल्डर जी निशानदही करे खेनि हिरासत में वरितो वियो। गिरफ़्तार थियल डिवाइस होल्डरनि में अल्ताफ़ समूह, एज़ाज़ ज़ौहर, मुस्तफ़ा दल, मुनीर अहमद मेमण, सईद मेमण, निम भील, पवन कोहली, काबिल सेहड़ो ऐं हारिस मला शामिल आहिनि। टीम छापे दौरान 15 बायोमेट्रिक डिवाइसूं, एफआईए 52 लख रुपया रोक रक़म बत कई। लॻभॻि इब्तिदाई जांच मूजिब जवाबदार मुबैना तौर ते जाली फंडनि, बिसप कार्ड्स ऐं गैरक़ानूनी तरीक़े सां रक़म कढण में मुलविस हुआ। ज़ाहिरियुनि जो चवणु आहे त जवाबदारनि खे वधीक तहक़ीक़ात लाइ नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो वियो आहे, जॾहिं त वॾे पैमाने ते मुबैना करप्शन ऐं बदइनवानी बाबति अहम इंकशाफ थियण जा इम्कान आहिनि। हिन कार्रवाई खां पोइ इलाइक़े में वॾे पैमाने ते ॻाल्हियूं शुरू थी वियूं आहिनि। माण्हुनि जो चवणु आहे त ग़रीबनि लाइ रखियल रक़म जी चोरी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। रिपोर्ट करे रहियो आहे फैसल मुश्ताक लिगारी, सोशल मीडिया सेंटर सिंध, टंडोबागो।